काज़ीमत में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सरते ॿिए ॾींहुं बि मुलाज़िमनि पारां पेंशन मां कटौती करण ख़िलाफ़ INTRA ग्रुप इंश्योरेंस सन कोटा फोती कोटा समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ मेन प्राइमरी स्कूल हायर सेकेंडरी स्कूल बॉयज़ डिग्री कॉलेज अस्पताल टाउन कामेटी AC ऑफिस मुख्तियार ऑफिस समेत समूरनि सरकारी इदारनि जे मुलाज़िमनि पारां तालाबंदी करे ॿाह ते कारियूं पटियूं ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहरा कया विया ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मेन प्राइमरी स्कूल जे उस्तादनि मुलाज़िमनि गुलाम शबीर महर यासीन चांडियो फिदा हुसैन शाह तालका अस्पताल काज़ीमत जे यंग पैरामेडिकल स्टाफ जे अगवान सईद नज़र अली शाह डॉक्टर अकबर आरआई इकबाल ज़रदारी फरीद धारे जो रांझन राहू नज़ीर चांडियो ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत पारां मुलाज़िम दुश्मन कारो कानून आंदो वियो आहे जेको कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। हुननि मुतालबो कयो त पेंशन मां कटौती न कई वञे ऐं DRA ग्रुप इंश्योरेंस फोती कोटा सन कोटा समेत ॿिया जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। हुन मुलाज़िमनि जे एहतजाज सबबि स्कूली शागिर्द अस्पताल में इलाज लाइ ईंदड़ मरीज़ वापसि मोटी विया।